अहम ख़बर से शेयर कई पिया। कराची वासी नौजवान मुस्तफ़ा आमिर के अगवा कत्ल वारो मामलो जैमें जॾहिं हू गुम थियो त मां उन ई वक्त नोटिस वरतो, इहो चवण आहे ज़ियाउल हसन लंजार जो। लागापियल ऑफिसरन के हुक्म दिनो त केस जल्द खां जल्द हल कयो वञे। डीजी CIA केस की जांच बाबत ब्रीफिंग ॾिनी। केस की जांच में ॿियनि मामलनि में कोताही या लापरवाही ते कार्रवाई कबी। ज़ियाउल हसन लंजार जो चवण आहे अफ़वाहनि ऐं कूड़नि बयाननि ते पीका एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। सूबाई घरू वज़ीर जो चवण आहे कराची वासी नौजवान मुस्तफ़ा आमिर जे अगवा कत्ल वारो मामलो जॾहिं हू गुम थियो हो त मां उन ई वक्त नोटिस वरतो। ज़ियाउल हसन लंजार जो चवण आहे लागापियल ऑफिसरन के हुक्म दिनो त केस जल्द खां जल्द हल कयो वञे। डीजी CIA केस जी जांच बाबत ब्रीफिंग ॾिनी आहे। केस जी जांच ऐं ॿियनि मामलनि में कोताही या लापरवाही ते कार्रवाई कबी। ज़ियाउल हसन लंजार जो चवण आहे अफ़वाहनि ऐं कूड़नि बयाननि ते पीका एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी।